ऐं मुझे प्यारे हबीब लबीब तबीब अड़ियन जे आधार मिस्कीनन जे मददगार गुनहगारन जे शफादार प्यारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ऐं नंढड़े ॻोठ में रहण वारो अल्लाह जो फज़ल ऐं एहसान आहे जो अॼु तव्हांजी मजीद जे रहमत वारो आवाज़ गूंजी रहियो आहे। दोस्तो, असांजे मोहतरम दोस्त पंहिंजे बचड़े जो ऐं पंहिंजे भाइटे जो शादीअ जो प्रोग्राम रखियो आहे, पर दोस्तों उन शादीअ जे प्रोग्राम में खुशामद काने का अल्लाह जे घर में वेठा हूं तो मुखे अदे जो नालो भी याद ना है। दोस्तों, पर ये मेहरबानी आहे रब करीम जी ऐं हीअ जेका ॻाल्हि आहे पंहिंजे वस में ना है। मौलाना सादी फरमायो आहे, ई सादत बज़ोर बाजू नेस घर न बख्शत खुदा बख्शिंदा। ये जेका मेहरबानी आहे सादत, सादत जी माना है नेक बख्ती, माना है नेकोकारी जो प्रोग्राम जेको आहे मौलाना सादी तो चयो पंहिंजे हथ में ना है। घर न बख्शत खुदा बख्शिंदा, जेकर अल्लाह ताला जी ज़ात इहो न बख्शे तो मुझा मिठा कंहिंखे ताक़त ही ना है जो इएं करे सके। अल्हम्दुलिल्लाह, इन अजीब महफिल में खुदा जा प्यारा बाना भी आया, अहल जिक्र वारा हजरत फकीर साईं लोढ़ाई मौजूद जेके आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे उमिरि में वाधारो फरमाए। उहे भी आया, दुआ भी कयूं, दोस्त भी आया, अहबाब भी आया, पर मुझा मिठा हींअर जेका है कुरान करीम जी महफिल आहे, इन में रब करीम जे रहमत जा मलाइक भी ईंदा। बाकी पानी मथे झूपड़ा मूर्ख उंज मर के अड़ा भी हूंदा जेके हितों जा हूंदा। अदा ए ॾिस तूं आज़माइश करे ॾिस, उन्हनि खे ख़ुदा न घुराए। मुंहिंजा मिठा, हा नेठ जॾहिं थींदो उन्हनि जे लाइ बि नेठ थींदो। बाक़ी मां अर्ज़ कंदुसि, गुज़ारिश कंदुसि, अगरि ॾिसो अंधारी ही त हड़ अलाह जे घर में हो, ऐं हाणे वरी रब करीम जी ज़ात मेहरबानी कई आहे त हाणे खुदा जे फर्श खां वधीक तव्हांखे खटोलनि वारो वाण थो वणे। अदा अल्हम्दुलिल्लाह, खुदा जी रहमत वसंदी, मां ईअं कोन थो चवां तव्हांखे न मिलंदी, बरकतुनि वारी हीअ रहमत आहे सभु कंहिंखे मिलंदी, पर दोस्त अंदर ईंदे त मलाइक रहमत जा तुंहिंजो नालो बि लिखंदा ऐं मुंहिंजा मिठा चवंदा त हे रब जे घर में वेठो। मुंहिंजा दोस्तो, इन जे करे मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि त ॿाहिरि जेके ॿाहियो कमकार कयव, मानियूं भी थियूं, दोस्त भी राज़ी थिया, मुझा मिठा हाणे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे राज़ी करण जो वक़्तु आहे, टाइम आहे। मुझा मिठा अचो अल्लाह तबारक व तआला जे घर में वेही चंद घड़ियूं ही सही रब करीम जे रहमत वारे कुरान जो आवाज़ ॿुधो त इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। अदा मां अर्ज़ पे कयो त हींअर रब करीम जे रहमत वारा मलाइक भी ईंदा। अब केर ईंदा? मता तव्हांखे चवे केर मौली साहब तव्हांखे चई त वियो, पर हुन जो दलील किथे आहे? मुंहिंजा मिठा, बाबुल इल्म में इहयाउल उलूमुद्दीन में हजरत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे, जिथे रब करीम जे कुरान पढ़ियो वेंदो आहे उते रब जे रहमत जा मलाइक उन महफिल के घेरो करे बीहंदा आहिनि।
अदा हुकूमत वारा ईंदा आहिनि न पोइ उन्हनि जे चौधारी पहरो हूंदो आहे। मिठा तू जो अहकमुल हाकिमीन जो खिताब ॿुधण आयो आहे न सम्झी अदा अलहमदुल्ला हाणे त तव्हांजी बि जिंद छुटी असांजी बि छुटी हड़ई लही विया पर वज़ीर आज़म जॾहिं खिताब कंदो आहे न त उनजे चौधारी पहरो बीहारियो वेंदो आहे त मता को बमबार अचे मता को हिननि खे उॾाए छॾे हिन जो खिताब जेको आहे उहो चङी तरह ॿुधनि। मुंहिंजा मिठा अलाह साईं जी ज़ात पंहिंजे कलाम अज़ीम जे ॿुधण वारनि जे लाइ इंतज़ाम कंदो आहे। दुनिया वारा न पर रहमत वारा मलाइक ख़ुदा मोकिलींदो आहे जेके उनखे घेरो करे बीहंदा आहिनि ऐं जॾहिं आवाज़ ॿुधंदा आहिनि वरी ॿिया रहमत जा मलाइक जेके रात ऐं ॾींहुं घुमंदा था वतनि मुंहिंजा मिठा उन्हनि खे ॾिसंदा आहिनि उन्हनि खे सॾु कंदा आहिनि हलुमू या मलाइकत रब्बी ऐं ख़ुदा जा मलाइक रहमत वारो अॻिते काॾे था वञो मोरे ॾे हेॾे काॾे था वञो उतर ते ओलह ते काॾे था वञो रहमत जा मलाइक अचो रब करीम जे रहमत वारो क़ुर अॼु हिते पियो पढ़ियो वञे। महबूबनि जी हदीस आहे मलाइक हिक ॿिए जे मथां कतारूं कंदा दुनिया जे आसमान ते वञी पहुचंदा आहिनि। अब किथे दुनिया जे मथां तूं चईंदुसि हाणे भला पोइ कतार जे मथां वरी कतार कीअं थींदी अदा तूं असां त मिटीअ जा ठहियल आहियूं तूं इंसान आहे न हो मलाइक अहिड़े नूर जा आहिनि मुंहिंजा मिठा हुननि खे जाइ जी जॻह जी ॿिए कंहिंजो मुंहिंजा मिठा को ज़रूरत ई कान्हे का उहे बीहंदा ख़ुदा जे रहमत जे वेझो आसमान दुनिया जे वारे जे भरिसां एसी ते कतारूं करे बीहंदा मुंहिंजा मिठा छाजे लाइ बीहंदा जॾहिं इख़्तिताम थींदो सलातो सलाम थींदो तूं बि मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकिरंदे हर को पंहिंजे कम सां वेंदो घोटनि खे मुंहिंजा मिठा पंहिंजा अज़ीज़ ऐं क़रीब पंहिंजे घरनि में वठी वेंदा रहमत वारा मलाइक बि रब जी दरबार में पहुचंदा। मिठा अल्लाह साईं जी ज़ात मलाइकनि खां पुछे थो महबूबनि फरमायो त अल्लाह साईं फरमाईंदो मुंहिंजा मलाइक अॼु काॾो पिया अचो अर्ज़ था कनि मौला दुनिया जी ज़मीन तां पिया अचूं वारियासे जो ॻोठ हो अबड़नि जो उन मां पिया अचूं फलाणे इलाइक़े मां पिया अचूं अल्लाह साईं तो फरमाए उते भला छा हुयो जो तहां सभु उते बीही रहियो अर्ज़ करण लॻंदा त मुंहिंजा मौला उते रब करीम जे रहमत वारो क़ुर पे पढ़ियो। मिठा अल्लाह साईं पुछंदो आहे जीअं मुंहिंजा मिठा तूं हाल अहवाल ॾींदो आहे हे दीन जेको इस्लाम आहे इहो फितरती दीन आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला थो पुछनि मलाइक भला मुंहिंजा बानड़ा जेके पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम ॾियण खां पोइ 1500 सालनि खां पोइ वेठा हा उहे छा पिया चवनि मुंहिंजा दोस्त रब जे रहमत जा मलाइक अर्ज़ कंदा मौला उहे वेठा थिया वरी जॾहिं दुआ पिया घुरनि वरी तोखां दुआ पिया घुरनि चवनि पिया रब्बना आतिना फिद दुनिया हसनतौ व फिल आखिरत हसनतौ व किना अज़ाबन नार। मौला उहे चवनि पिया त असांजा रब असांजी दुनिया बि सुठी कर आखिरत बि जहन्नम खां असांखे बचाए जन्नत नसीब फरमाए उन्हें में दाखिल फरमाए अदखिलनल जन्नत मअल अबरार। रब करीम तो फरमाए मुंहिंजा मलाइको भला ॿुधायो इन्हनि मुंहिंजनि बानड़नि जन्नत ॾिठी आहे अदा करीम रब जी महिरबानी त ॾिस तू रुगो उन जो थी पओ रुगो उन जी पर कर दुनिया वारनि खे ख़ुशि कंदे छा कंदई मुंहिंजा मिठा इहे कमु कोन ईंदई मुंहिंजा मिठा हर तरह सां तुंहिंजे रिज़्क में रोज़ीअ में बचनि में बरकतुनि विझण वारो आहे त रब आहे उहो राज़ी हुजे दुनिया सॼी रुसी वञे। अल्लाह अकबर अर्ज़ था कनि मलाइक समझा मौला हुननि जहन्नम न ॾिठो आहे जन्नत मुंहिंजा मौला हुननि न ॾिठी आहे
अल्लाह से फरमाए तो भला पो जन्नत भी न ॾिठी अथनि पन उन जे घुर पिया कनि जहन्नम बि न ॾिठो अथनि उन खां डिॼनि पिया मलाइक सगोरा था चवनि मुंहिंजा मौला उन्हनि तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे पुछाई कान कई अथनि अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल गैब। अर्ज़ था कनि मौला उन्हनि जी दिल पाक आहे अदा हिते रब करीम जे कुरान करीम जो इरशाद आहे मुंहिंजा मिठा तव्हां जे ज़हननि खे खोलण जे लाइ जे तव्हां चओ त मां अर्ज़ कयां मुंहिंजा मिठा दुनिया अलाए छा पई चवे त मुत्तकी उहो आहे जेको वॾी चादर वेड़े असां तव्हां वटि इल्मु वियो खई ग़लति ॻाल्हि कान्हे बा सिधी सही ॻाल्हि कबी सिधी रांदि सोटे जी ॿेड़ी ॿुॾे अब हाणे ॻोल्ह त मोरे में आलिम घणा आहिनि ॻोल्ह न तूं बोल इने करे मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दौर खे ॾिसी उन वक़्त में सरकार दो आलम तुंहिंजे मुंहिंजे महबूब तोखे ख़बर आहे तूं असां रसूलुल्लाह खे अहिड़ा प्यारा आहियूं अबे अम्मा खे बि एतिरो प्यारो न आहे जहिड़ो नबी पाक खे प्यारो अदा मां नथो चवां सूफ़िन जो सरदार थो चवे छा सूफ़िन जो भिटाई उन्हें जे तरीके ते आ सचल उन्हें जे तरीके ते आ बुला शाह उन्हें जे तरीके ते आ ये सब उन्हें जे तरीके ते हन वो सूफी आजम पहिरियों जेको आ वो आलिम भी चोटी जो आ मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह अदा वडा आरिफ ॿियनि खे छॾ भला मां तोखे सिधी सही ॻाल्हि ॿुधायां अबा भिटाई साहब जी सवाने हयात पढ़नि त हे अल्लाह जो कामिल मर्द मुंहिंजा मिठा जेको पाण थो चवे त बैत न भाई जी आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे मुंहिंजा मिठा ॿुध जी ज़िंदगी त पढ़ो न बा ज़िंदगी त पढ़ो अदा अॼु जेको असांजो घोटु थियो आहे मां त चवां त मुबारक जो मुस्तहिक आहे अदा जलसे जी इब्तिदा में क़ुरान उहो पढ़े अहिड़ो औलाद ख़ुदा कंहिंखे ॾे मुंहिंजा मिठा ज़िंदगी पैदा दुआ घुरूं रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना कुर्रत आयुनिन वजअलना लिल मुत्तकीन इमामा कंहिंजी दुआ है हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कंहिंजी मिठा ख़ुदा जो दोस्त जेको हो ख़ुदा जो खलील जेको हा मिठा कुरान जो मुतालियो त कर न 80 सालनि खां पोइ दुआ घुरी रब करीम जे दरवाज़े ते हबली मिन सालिहीन दुआ बि ईअं घुर तूं बि वेंदो आहे दुआऊं घुरंदो आहे पुटनि जे लाइ पर तकड़ में इहा ॻाल्हि विसरी थी वञे तूं त चए मौला पुटु ॾे पोइ कंहिंजो पुटु चोर आहे कंहिंजो ज़ालिम आहे कंहिंजो शराबी आहे कंहिंजो जुआरी आहे अदा अजीब दुनिया थी वई आहे ये जिंदगी अमानत थी मुसलमान मत अचे त मां ईअं आयो आहियां तोखे अबस ख़ुदा थोरो ई पैदा कयो आहे नौजवानीअ में अमानत थई ये जिंदगी अमानत आहे इन जी पुछा कई वेंदी तोखां मिठा हींअर असां आयासीं पे मुंहिंजा दोस्त गॾु आहिनि नौजवान छोकिरा 4 रक्शे में पोयों वेठा आहिनि नशे में हाणे असां हेॾे चौक गाॾी बत्ती लॻी ॾिठोसीं हा सिगरेट हुननि जे हथनि में अरे तूं मुस्तफ़ा करीम जी उम्मती आहे तुंहिंजे हथनि में क़ुरान हुजे तुंहिंजे हथनि में तस्बीह हुजे हा छा कई ज़िंदगी पंहिंजी विञाए छॾी बस नशे जी ॻोठड़ीअ ते ज़िंदगी विञाए छॾी तोखे त 80 साल रहणो हो 90 साल रहणो हो
बुजुर्गनि जी उमिरियूं धरिस कलंदर जी 130 वरे उमिरि मुंहिंजा मिठा तोखे त कमु करणो हो ख़ुदा तोखे छाजे लाइ पैदा कयो आहे ईअं पैदा कयो आहे तोखे ख़ुदा अल्लाह जी फरमाए थो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम समझो असीं पंहिंजी हक़ीक़त खे पाण खे थो सुञाण वो इने करे दाढ़ी कूड़ इकबाल जेको लाहौर वारो हो न तू उन्हें के अलाए छा तो चवी उन्हें भी तोखे चयो ऐ तायरे लाहूती इस रिज़्क से मौत अच्छी जिस रिज़्क से आ जाए परवाज में कोताही बीजा फरमाए तो खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है समझ तो सही पाण के अल्लाह जाने जे समझी वनी न रब जो कुरान पढ़ंदा आहियो न बा तहां तो पढ़ियो आहे साईं मां 30 खत मां पढ़िया तुंहिंजे हवाले के माणे के बख्शी जान बाबे के बख्शी जान वो पढ़े ही तो सही समझी तो कुरान चवे छा तो अदा मां तो के मिसाल तो ॾियां कुरान जी आयत पढ़ी तम जिम्मेवार हां ॻाल्हाइण जे लाइ अदा तू छा चवंदो आहीं त केरु आहे परहेज़गार जेको बोड़ में पानी विझी खाए अब ईअं अञा बि न उघाड़ो थी बाईपास ते वेही रही वॾो अलाह इहो आहे मुतक़ी कुरान का पुछ न मुतक़ी केरा खुदा तोखे निज़ाम हयात ॾिनो आहे मुस्तफ़ा जे वसीले सां तो असांखे खुदा कुरान ॾिनो आहे नबी साईं फरमाए तरक्तुम फीकुम सकलैन अल कुरान व इतरती नबी साईं फरमाए मुंहिंजा उम्मतियो गणती न कजो त मां तव्हां खां जुदा थियो थो वञा मां तव्हां जे लाइ खुदा वटि इंतज़ाम करण थो हलां मां तव्हां वटि पंहिंजूं ॿ शयूं छॾियूं थो वञा हिकिड़ो क़ुरान छॾियूं थो वञा ॿियो पंहिंजो औलाद छॾियूं थो वञा साईं फरमायो क़ुरान पढ़ंदा कयो मुंहिंजे औलाद सां मुहबत कजो क़ब्र क़यामत पुरसला तव्हांखे कुझु कोन कंदी क़यामत जे ॾींहुं हौज़ ते मूंसां अची मिलंदो किथे मिलंदो हौज़ ते किथे हा मां आयत करीम में इन करे सवलड़ी पढ़ी आहे तव्हांजे ज़हननि आहर त तव्हांखे सम्झायां सुभान अल्लाह मिठा हेॾे ख़्याल कर क़ुरान चवे कंहिंखे तो मुतक़ी परहेज़गार क़ुरान कंहिंखे तो चवे अल्लाह फरमाए तो अलिफ लाम मीम मां तहत लफ़्ज़ माना थो कयां ज़ालिकल किताब ला रैब फीह मुक़त्तियात हुरूफ आहिनि जंहिंखे ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल थो ॼाणे उहो वही जिबरील जेको आहे क़ुरान मुस्तफ़ा ॾे खणी ईंदो हो मुक़त्तियात जी उन खे बि ख़बर कान्हे 23 हरफ मुक़त्तियात रब जे क़ुरान करीम में आहिनि मुंहिंजा मिठा जिबरील क़ुरान खणी ईंदो मुस्तफ़ा जो शान त ॿुध हू पढ़ंदो हो अलिफ लाम मीम साईं फरमाईंदा त फ़हिम तो या जिबरील पढ़े न बाबू फरमाइंदा जिबरील मां समझो समझी वियो सच्चे अल अबा छा थो चवे क़ुरान ज़ालिकल किताब ला रैब फीह ई कुरान जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो शक कोन्हे पर आहे छा हुदल लिल मुत्तक़ीन ए कुरान हादी आहे परहेज़गारनि जे लाइ ॿी जाइ ते मुंहिंजा मिठा ख़ुदा ईअं बि फरमायो आहे हुदल लिन्नास ए माण्हुनि जे लाइ हिदायत आहे पर मुंहिंजा मिठा हिते जेके अल्फाज़ आहिनि अल्लाह फरमाए थो मुत्तक़िन जे लाइ क़ुरान हिदायत आहे हाणे अचो त रब जे क़ुरान खां पुछो मुत्तक़ी केरु आहे अल्लाह फरमाए तो अल्लज़ीन युमिनून बिल गैब अदा परहेज़गार जी सिफ़त कहिड़ी आहे जंहिंजी दिलि साफ़ आहे उन जी कहिड़ी सिफ़त आहे अदा
हुदल्लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल गैब। अल्लाह फरमाए तो परहेज़गार हुए आहिनि जेके मां अणॾिठी ॻाल्हि ते रब ते ईमान आणींदा आहिनि। अब कहिड़ी ॻाल्हि ते? हेॾे ख़्याल कयो बा, कहिड़ी ॻाल्हि ते? अणॾिठी ॻाल्हि ते, जन्नत जे ॾिसी हा न अदा। हेॾे ख़्याल कल तारीख़ वारो ख़लीफ़ो आ हारून रशीद रहमतुल्लाह अलैह, बगदाद जो बादशाह हुआ। मुंहिंजा मिठा सरकारी खज़ाने मां पाण जे मथां ख़र्च न कंदो आहे, उन मां बिरयानियूं करे कोन खाईंदो आहे, न को ऐवान सदर जो ख़र्च 1 करोड़ रोज़ मुंहिंजा मिठा बिल कढी ॾींदो आहे। टोपियूं विकिणी ठाहे उन मां पंहिंजो गुज़रान कंदो। अदा अल्लाह साईं जी ज़ात उन सां महिरबानी कई, वॾी हिकिड़ी नेक औरत ख़ुदा जी प्यारी अल्लाह जी बानड़ी बीबी ज़ुबैदा सां शादी कई। अदा हारून रशीद शादी कई कंहिंसां था? अब जागो था न पिया अदा। अदा इनखे थोरो पोइते ते कर त भुख त मर जा, पर थोरो पोइते मच्छर हा। अदा हेॾे ख़्याल कयो मिठा, कैसा शादी कई बीबी? उहा का मिड़ई सिड़ई कान ही, इराक मां इराक जे पाणीअ मां मुंहिंजा मिठा इराक में 2 दरिया था वहनि, दजलो फुरात। उन मां पाणी जी शाख कढाई जेके नहर ज़ुबैदा चइबो हो, पर हे असां वारियूं शाखूं न सिधियूं वञनि त वहनि, न त उबतियूं बि वहनि जबलनि जे चाड़ियुनि तां हेठि मथे। अॻियां हाजी सगोरा ॾिसी आया आहिनि, हाणे बि मुंहिंजा मिठा उन जो मुंहुं अरफात ते मौजूदु आहे। मुंहिंजा मिठा बगदाद मां पाणी अरफात ते हाजियुनि जे लाइ पहुचंदो। पत्थर सां ठहियल आहे, मां ॾिसी आयो आहियां, पत्थर सां चूने सां। अदा हाणे त हेठऊं मथऊं पकियूं था कनि त मोमबतियूं थियूं आहिनि। अल्लाह अकबर। अदा जेका हुई अहिड़ी नेकोकार शादी कई, अल्लाह अकबर, हारून रशीद सां। मुंहिंजा मिठा हारून रशीद उन खे काबीने में हिकिड़ो हार ॾिनो हो जेको वॾो क़ीमती हो। बादशाह हो मिठा, पर यादि रखो जेका महर जा पैसा आहिनि न अदा, जॾहिं घोट कुंवार खे ॾिना उहे उन जा आहिनि। दावा हाणे घोट जी आहे ई कान त इहो मुंहिंजो आहे, न, इहो ख़ासि उन जो आहे मुंहिंजा मिठा। पर जे इन महर ते राज़ी उहा न थिए कुंवार, त जेतिरो चवंदी ओतिरो शरीयत पाक में उनखे मिलंदो मिठा। पर मां सम्झां थो त हुई अलाह जी बानड़ी, अलाह खे मञण, अलाह वारनि खे मञण वारी, सुबुह जो पंहिंजे सहेलियुनि सां गॾिजी निकिती। इन करे त जीअं पर्दे जो ख़्याल बि रहे ऐं सभु गॾु हुजूं त कंहिंखे ख़बर न पवे त ज़ुबैदा कहिड़ी आहे त हूअ कहिड़ी आहे। मुंहिंजा मिठा चई त हलो त बगदाद खे ॿाहिरों घुमूं। मुंहिंजा मिठा घुमंदे घुमंदे ॿाहिरि जो विया त हज़रत बहलूल दाना रहमतुल्लाह ताला अलैह वॾो वलीउल्लाह थी गुज़रियो आहे, ॿाहिरि बगदाद शरीफ़ खां बाईपास ते वेठो। अब ॿाहिरि रस्ते ते बाईपास अदा अलाह वारनि जूं ॻाल्हियूं ॿुध मिठा। वेठो आहे थियो छा कयूं? मिटीअ खे हीअं करे, वरी हीअं करे, वरी हीअं करे, वरी हीअं करे, यको ठाहे हिकिड़ी मिटीअ जी ढेरड़ी, वरी ॿी मिटीअ जी ढेरड़ी, वरी ॿी मिटीअ जी ढेरड़ी ठाहियूं। वेठो आहे थियो मुंहिंजा मिठा बादशाह जी घर वारी वॾी दाना ही, आलिम ही, पढ़ियल ही, सहेलियुनि सां निकिती, उहे बि पढ़ियल। हा ॿाहिरि जो निकिती सभिनी खां पुछंदी वञे, अबा हे सब्जी मंडी में जेको आहे इहो छा आहे? चइसि हिते भाॼी मिलंदियूं, हिते फ्रूट मिलंदो, हिते हे शइ मिलंदी, हिते हे शइ मिलंदी। हिन खे जो वञी ॾिठई की फ़क़ीर हे छा आहे, छा पिया कयो हिते? बीबी सावरे ॾिसी ऐं बहलूल दाना थो चए त साइण वापार पिया कयूं। अल्लाह
हक़चार्य बारकल्ला मिठा छा वापार पिया कयो। बीवी साहब अजब में पइजी वई। अथस कुछ कोन, ढेरड़ियूं मिट्टीअ जूं हेॾो ढेरड़ी करे रखी ते, हेॾो ढेरड़ी करे रखी ते, हेॾो रखी, हे वापार थो करे। पुछियसि फ़क़ीर छाजो वापार था कयो? जी बीबी साहब बेहिश्त जूं माड़ियूं था विकिणूं पिया। को खोड़ खरीदार अचनि था, को वठे थो, को नथो। बीवी साहब पुछियसि भला इन्हे जी क़ीमत घणी आहे? जी इहो जेको ॻिचीअ में हार पियो थी, इहो ॾी त बेहिश्त जी माड़ी। जी बानड़ी ख़ुदा जे दरवाज़े ते झुकण वारी, हे हार छा कंदो? फ़क़ीर थो चवे माशा अल्लाह, लाहे हार ॾिनेसि, अचे बिस्मिल्लाह, हे हार ॾे जन्नत जी माड़ी थी वठ, हीअ माड़ी तुंहिंजी। ढेरड़ी जेका पई उहा विझड़ी के कपड़े में और ॾिनेसि बिस्मिल्लाह वारी माड़ी तुंहिंजी। दोस्तो हेॾे ख़्याल कयो, अहल सुन्नत वल जमात ॿियनि जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं कयो, पंहिंजूं ॻाल्हियूं कयो न। हाय मिठा वही घुमी फिरी रात जो मिठा कुरान तो चए हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। कुरान तो चवे, कुरान जिंदगी सेखारी आहे। शादी कयो था तव्हांखे कीअं रहणो आहे, सब कुछ कुरान पाक में मौजूद आहे। वला रतबिम वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। अल्लाह फरमाए थो का सुकी आली ॻाल्हि कान्हे का जेका मुंहिंजे कुरान में मौजूद न हुजे। अल्लाह तो फरमाए थो जीअं कपिड़ा पाईंदा आहियो घर वारी ऐं मर्द ईअं हिन पाण में गॾु रहनि, ईअं न त कुंवार पई आहे घर सुती अधो ओता कमे। कुरान ईअं नथो चए। मुस्लमान दीन सिखो। मिठा हारून रशीद आयो, हा नमाज सुम्हण जी पढ़ी बिस्तरे ते आयो, साइण बि वॾो इंतज़ाम कयो, वर हर शइ जो इंतज़ाम कयो। मुंहिंजा मिठा जेकी हुनखे खाराइणो हुओसि, प्यारणो हुओसि, सुम्ही पिया। जॾहिं खटोले ते सुता, बादशाह ॾिसी त बीवी हार कोन्हे। अल्लाह अकबर। बीवी साहब चयुसि त हार मूं विकिणी विकिणी मां बादशाह बगदाद जो, तोखे बुख कहिड़ी जो तो विकिणी छॾियो? बादशाह खे चईंदा हाणे तूं हारून रशीद आहे, क़ुरान हथ सां लिखंदो आहे, आलिम बि आहीं, रुगो बादशाह त नाहीं, तो मूंखे महर ॾिनो, मुंहिंजो हो न, मुंहिंजी मर्ज़ी, विकिणा न विकिणा तुंहिंजो उन में छा? जी न न उहा त तुंहिंजो थियो, पर मां पुछांसि त विकिणी चइजे वञी सौदो करे आई। हाँ ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर वेठो हो, उन खां बेहिश्त जी माड़ी वठी आई हा ऐं हार ॾेई आई। हारून रशीद तो बेहिश्त जी माड़ी आहे किथे जी कपिड़े में खणी आई खणी ॾिसी हारून रशीद जो त अजब ॻाल्हि आहे। जाई चवंदा आहिनि त माइनि खे अकुल जेको आहे उहो बि ॾींहं जो ईंदो आहे, राति जो उन जो बि ख़ुदा हाफ़िज़ आहे। हाणे मिटी तूं वठी आई के चरिया फ़क़ीर ॿाहिरि वेठा आहिनि, हाणे तोखे बेहिश्त जी माड़ी न, इहा माड़ी आहे। अदा हो त ॿिए न पूछनि ख़र्क पोशूं थे, खुदा जाने के क्या निकले, दुआ निकले। अल्लाह करे रुगो दुआ कन। अदा हारून रशीद सुतो पियो आहे, उहा ई रात आहे, ठीकु आहे, पाण में ॻाल्हायूं। वॾो कुशादो दिलि जो आहे। बीबी साहब खे चई तुंहिंजी मर्ज़ी, ॾिनो थी सौदो पाण कयो थी, मुंहिंजो छा वॼे। राति जो सुतो पियो आहे, चए थो मन कुल मौत जी बीठो आहे। हा का ॻाल्हि कान्हे, हे आरज़ी ॻाल्हि आहे, मौत जी माना ई कान्हे मिटी थी वञणु। अदा मौत जी माना ई आहे अल मौत जसरुन युसिलुल हबीब इलल हबीब। कुरान थो चए मौत हिकिड़ो ज़ाइक़ो आहे। मुंहिंजा मिठा चखंदे त खटो आहे या मिठो आहे,
बाक़ी अबदी मौत त मुंहिंजा मिठा उकबा खां पोइ थींदो जॾहिं अबदुल आबाद जन्नत में रहंदासीं। निंड वठी वियसि, सुभान अल्लाह, भलनि जा रूह भलनि जायुनि ते घुमंदा आहिनि। छा थो ॾिसे त मूंखां त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब कुर्ब कयो, मां जन्नत जे दरवाज़े ते वञी बीठो आहियां। हाणे मूंखे मलाइक था चवनि त हारून हीअ जन्नत आहे। अंदरि घिरियो बेहिश्त जूं माड़ियूं, दादा बेहिश्त जूं मां ईअं नथो चवां, पर महिरबानी कंदा कयो तव्हां अबड़ा इन हाफ़िज़ साहब तो करे क़ुर हिकु ॿुधंदा कयो, पोइ तव्हां वरी माना वारो क़ुर खोले वेहंदा कयो। अलाह चए थो मुंहिंजे बेहिश्त में माड़ियूं आहिनि कहिड़ियूं? अदा हेॾे ख़्यालु कयो। अल्लाह फरमाए थो वज़राबीयु मबसूसा व नमारिकु मस्फूफा। अदा ईअं न, बेहिश्त जे ॿाहिरियों दरवाज़ो जेको आहे ईमान वारे जी जाइ जेका जन्नत में आहे, मां रुगो ॻाल्हि थो कयां अहादीस मुबारक जे रूह सां, जेसीं ताईं मोमिन जी निगाह पवंदी उतां खां उनजी माड़ी शुरू थी ऐं उतां खां कालीन विछल हूंदो, चांदीअ जा कोहरा भरियल हूंदा। वाक़िया शरीफ़ पढ़ न, क़ुर पढ़ी त ॾिस त कंहिंजे लाइ ख़ुदा ख़लकियो आहे। तूं चरियो न थी, ख़ुदा ताला सभु कुझु तुंहिंजे लाइ ख़लकियो आहे। मिठा अब यासीन पढ़ंदा आहियो, क़ुर पढ़ंदा आहियो? हा, अल्लाह फरमाए थो हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तक़ून। अब है हाफिज़ साहब जो उस्ताद है। मुसलमानों कुरान पढ़ तो सही तो तू आई केर? अदा तुझी ज़ात तो हुआ जो खुदा मलाइकन के चो तो सजदो कयो तो। अदा कुरान पढ़ंदो कर पो खबर पवंदई। अल्लाह फरमाए तो हम बुधंदो न बा चंगी तरह, हम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तक़ून। अल्लाह फरमाए थो ईमान वारा कामिल मुंहिंजा प्यारा जेके आहिनि, मोमिन आम मोमिन जेको आहे कलमे पढ़ण वारो नेक अमल करण वारो, हम व अज़वाजुहुम उहे पाण ऐं उन्हनि जूं घर वारियूं अलल अराइक मुत्तक़ून। अल्लाह फरमाए थो मां उन्हनि जे लाइ तख़्त ठहिराया आहिनि, टेक वाणा विहाणा रखिया अथमान, पाण बि टेक ॾेई अची वेहंदा, घर वारियूं बि हुननि जूं टेक ॾेई अची वेहंदा। अदा पर शर्त कहिड़ो आहे? नमाज तू भी पढ़ घर में पढ़ा, कुरान तू भी पढ़ घर में। मुझे हिकिड़ो यार हो प्रिंसिपल हो बा 19 की नमाज पढ़ी बस के मौला साईं अदु मुंहिंजी अदु मुंहिंजी ज़ाल ठीक करे कम ही पंहिंजो आहे। असांजो दुआ कहिड़ी थी का दाल आहे, मां हिकिड़े पासे वञा उहो ॿिए पासे वञे, गैर पंहिंजो तंहिंजे करे अलाह साईं खे चवां थो जेकी कयो त मां वो पढ़े न पढ़े पर मां जेकी तो पढ़ा अधो अधु। जो घर भी ने को ये न पर मुझा मिठा अल्लाह फकीर जेके हुंदा आहिनि जो ॻाल्हियूं जेके हुंदियूं आहिनि ॿुधण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। अदा अल्लाह फरमाए थो हुम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तक़ून लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यद्दऊन।
भला फ़क़ीरनि खे बि विहारींदो या उन्हनि खे पढ़ंदा न विहारींदो? ख़ुदा थो चए त मां उन्हनि जे लाइ उन्हनि जे घर वारनि उन्हनि जे लाइ मेवा हूंदा ऐं हेॾां बि हूरूं बीठियूं हूंदियूं, हेॾां बि हूरूं बीठियूं हूंदियूं। मुंहिंजा मिठा उहे बीठियूं चवंदियूं त तव्हांखे कहिड़ी शइ वणंदी आहे त असां उहा खणी अचूं। असां त साईं दीन खां एतिरो मथे थी विया आहियूं बाद जो दुनिया में असां बि अल्हम्दुलिल्लाह हलंदा था वठूं। कॾहिं कॾहिं अजीब सुवाल कि साईं हुरुनि खे मर्दनि खे त मिलंदियूं हुरूं ऐं माइनि खे छा मिलंदो? अफ़सोस, अड़े हर्ज बाशी बाश लेकिन अंध के होशियार बाश, पा खुदा दीवान हो बा मुस्तफ़ा होशियार बाश। अदा मां तोखे ॿुधायां उन्हनि खे बि हुरूं मिलंदियूं जहिड़ियूं 70 तोखे मिलंदियूं, जहिड़ियूं 70 उन्हनि खे मिलंदियूं। अड़े उहे तुंहिंजूं बि नौकरियाड़ियूं हूंदियूं त हुननि जूं बि नौकरियाड़ियूं। मिठा हा, बाक़ी जन्नत जेका है न उन में वञण जो मुंहिंजा मिठा असुल जेका हक़ीक़त आहे उहा त आहे ई ॿी न। असां पढ़ियूं न क़ुरान, साईं को न पुछो सलामुन क़ौलम मिर रब्बिर रहीम। अदा इन लाइ कोन था हलूं जन्नत में त हुरूं मिलनि, इन जे लाइ कोन था हलूं ख़ुदा जो कसम हे उशाक जेके आहिनि आशिक जेके आहिनि इन जे लाइ कोन था वञनि त उते तख़्त हूंदा, इन लाइ कोन था वञनि त उते सोना कंगड़ पाराए वेंदा। हे जंहिं मतिलब जे लाइ था वञनि मुंहिंजा मिठा क़ुरान चवे थो एतिरनि आरामनि आसाइशनि हूंदे जन्नत में वञण वारा चवंदा हे सभु नेमतूं क़ुर्बान कयो जे रब जो दीदार। खुदा जो खुदा जो मुजद्दिद साहब रहमतुल्लाह अलैह भी लिखियो आहे, मुफस्सिरीन किराम भी लिखियो आहे, ओच तो ऐलान ईंदो जन्नत वारो अॼु तव्हां ते जन्नत जो मालिक महिरबानी थो करे। छा ॾिसबो कीअं उहा हक़ीक़त आहे ॻुझ जी ग़ैब जी उहा उते ख़बर पवंदी, पर ओचितो आवाज़ ईंदो अस्सलामु अलैकुम या अहलल जन्नह, बेहिश्त में रहण वारो अस्सलामु अलैकुम, ख़ुदा तव्हांखे सलामत रखे। रब करीम जे तरफ़ां सलाम जन्नतिन जो ईंदो। मुंहिंजा मिठा मुफस्सिरीन किराम लिखियो आहे 80,000 वरह जन्नत जे मालिक जो तो कलाम ॿुधो ई कोन्हे। अदा आवाज़ जो ईंदो जेके तख़्तनि ते वेठा हूंदा मेवा विसरी वेंदा, मुंहिंजा मिठा सभु कुझु विसरी वेंदो, मुंहिंजा मिठा सलाम जो आवाज़ जो ॿुधंदा उन जी लज़्ज़त जेका आहे उहा ईमान वारनि जे कननि में जो गूंजबी 80,000 वरह जन्नत जी का शइ न उन खां पोइ जॾहिं शामत में ईंदा त चवंदा सभु कुझु क़ुर्बान कयूं रुगो ॿीहर इहो आवाज़ ॿुधो। छा था ॿीहर इहो अदा इहा जन्नत बि ख़ुदा तुंहिंजे लाइ पैदा कई आहे, हे सभु कुझु तुंहिंजे लाइ ख़ुदा पैदा कयो अथई। पर अलाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह फरमाए थो मां जिन्ननि ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे, ॿिए कंहिं कम जे लाइ कोन पैदा कयो अथमि। जन्नत तव्हांजे लाइ ख़ुदा ख़लक़ी आहे, ज़मीन तव्हांजे लाइ ख़ुदा विछाई आहे, आसमान तव्हांजे लाइ ख़ुदा बीहारियो आहे, सितारा तव्हांजे लाइ ख़ुदा चमकाया आहिनि, सिज तव्हांजे लाइ ख़ुदा सुबुह जो कढंदो आहे, राति जो चंड जी रोशनी तव्हांजे लाइ आहे। रब जो क़ुरान त पढ़, अल्लाह
फरमाए तो वजअलना नहार मआशम वजअलना लैल लिबासा। अल्लाह तो फरमाए मां सिजू भारींदो हां, बिजली केतरी तहां बारींदो मता करे बंद करे छॾिनो। अल्लाह तो फरमाए मां एड़ी बिजली तहां के सुबह जो रोजानो दींदो हां, हड़ई वनी मईशत कयो। दुकानदार दुकान वनी खोले अदा जेको जेकी कंदो आ नौकरी वारो सुबह जो सवेल नौकरी ते वने अदा। अल्लाह अकबर। गाड़ियुनि जा ड्राइवर साजरे गाड़ियूं कढनि त मुंहिंजा मिठा हिन टाइम ते हैदराबाद पहुचणो आ। मुंहिंजा मिठा अल्लाह त फरमाए इहो सभु कुझु निज़ाम जेको आहे तव्हां जे लाइ पैदा कयो अथमि, पर अल्लाह फरमाए थो तव्हांखे मां पंहिंजे सुञाणप जे लाइ पैदा कयो। या ॿुधूं जी माना है यार फोन मिठा। हाँ हारून रशीद ॾिसे तो ख्वाब में जन्नत में पर अब किथे हाँ घुमंदो थो वञे माड़ी ॾिठई हिकिड़ी ॾाढी दिलि खे वणे सची याकूत जे मोतीअ जी ठहियल सिरूं बि उन जूं चावठूं बि उन जूं फर्श बि अदा हिते आहे हिते थींदो ई कोन वणी अहिड़ी व्यस्त बीही रहियो। सुभान अल्लाह मां बादशाह हम बगदाद जो वाह जो हीअ माड़ी आहे बीही रहियो। दरवाज़ो खड़काई अंदरों ॿ मलाइक सगोरा निकिता हिन खां पुछो तो साईं हिते कीअं बीठो आहे। हुननि चयुसि त अबाह ॿुधायो मां बगदाद जो बादशाह हां रुगो पुछां थो थी माड़ी कंहिंजी आहे। चयूं साईं बगदाद जे बादशाह हारून रशीद जी घर वारी ज़ुबैदा जी आहे। हारून रशीद माया उन्हनि चयो न न उहा मिल्कियत जी दावा बनिन जी हुते या हुते घरवारी जो हिस्सो या मुड़स जो हिस्सो दुनिया में थई हिते ॻाल्हि ई ॿी आहे जंहिंजी आ उहा अचे उहा तोखे हथ में वठी वञे बाक़ी ईअं तोखे घुमण न ॾिबो जंहिंजी आहे उन जी आहे। अदा अल्लाह अकबर। मिठा तहजुद गुज़ार बादशाह वा उथियो तहजुद जी नमाज़ ते उथियो वुज़ू कई सोज़ में भरियो पियो आहे अखियुनि मां ॻोढ़ा पिया ॻणनि। बीबी साहब चयो हुनखे छा थियो आहे वरी पुछियसि साईं छा मुंहिंजो साहिब ही मुंहिंजे घर जो वॾो ही साईं या मुंहिंजो आका ही मां तुंहिंजी बानी आहे छा खपे ॻाल्हि नथो करे ख़ुदा सां तहजुद पढ़ी अदा ख़ुदा जो ज़िक्र में मशगूल थी वियो। सुबुह थियो हा तैयार थी मुंहिंजा मिठा बादशाही मुंहिंजा मिठा ऑफिस पंहिंजी जेका ऐवान सदर में ओॾे मुंहिंजा मिठा रवानो थियो। ॻाल्हि करे ई न पियो। बीबी साहब होॾो वञी पुछेसि ॻाल्हि छा आहे दिलि में चई त हाणे मुंहिंजी घर वारी त बेहिश्त में माड़ी वठी आई मां बि ईअं जो चवांसि त चवंदी न त कल्ह त मूंखे मेणा पियो ॾी अदा वियो ऑफिस में कमकार वणे ई कोन करे ई कोन। आख़िरकार जंहिंमहिल कैबिनेट वारा आया वज़ीर आया अमीर आया मुशीर आया हुनखे चई हलो अॼु बगदाद जो असांजे मथां हक़ आहे ॾिसूं कहिड़ो ग़रीब आहे कहिड़ो कीअं आहे कहिड़ो कीअं आहे सभिनी मारे तूं घुमी थो त असांखे घुमण में छा आहे। पाण बि घोड़े ते चढ़ियो वज़ीर बि चढ़िया मुंहिंजा मिठा फिरंदो फिरंदो हुनखे त जेका ॻाल्हि हुई बाज़ार बि घुमियो मंडी बि घुमियो जाॾो काॾो घुमी उहो जेको ॾिठो हुई बादशाह बीबी ज़ुबैदा ॿुधाए थो रस्तो जो वठई ॾिठी त सुभान अल्लाह फ़क़ीर हिकिड़ो वेठो आहे। बादशाह घोड़ो वठी हलियो अस्सलाम वालेकुम फ़क़ीर खड़ियुसि देर देर सां निहारे चई वालेकुम सलाम। फ़क़ीर पुछेसि तो साईं केर आहियो। हारून रशीद तो ख़बर कान्हे का कंहिंजी राया में तो रही जिसे बगदाद जी हुकूमत में तो रहा बादशाह केर थई जिसे हारून रशीद मां उहो आहे।
साईं त अचण कीअं थियो आहे चई बस ईअं घुमण सां निकितासीं तूं छा पियो करीं छा तूं छा पियो करीं वापार सां वेठा आहियूं वापार सां कयो जी हा छाजो किथे माड़ियूं हिन बेहिश्त जूं विकणो फ़क़ीर खपाईंदे ते वेठा छाजे लाइ आहियूं अघु ॿुधाए जी साईं बगदाद जे बादशाहीअ जो अधु ज़मीन मां खज़ाने मां जेकी कुछ बगदाद जी बादशाही में आज बादशाह जो फ़क़ीर चरियो थियो ई कल हिकिड़ी माईअ खे हार ते बेहिश्त जी माड़ी ॾिनी अथई उहो त हार जेको हो 50,000 जो बि कोन हो उन में कुझु मोती पियल हा कुझु हीरा पियल हा कुझु सोन जी मुंहिंजा मिठा अल्लाह अकबर मणिया पियल हा अॼु वरी अधु बादशाही जो जी बादशाह इहो बि अॼु आहे सुभाणे ईंदे त सॼी बादशाही सुभाणे ईंदे त बादशाह जो फ़क़ीर भला ख़ैर त आहे ख़ुशि त आहीं कल्ह विकिणियो थी अॼु बगदाद जी बादशाही जो अधु फ़क़ीर मथे निहारे तो सुहिणा तूं बादशाह हुआ असां तुंहिंजी रइयत हूं जीअं हुकुम कंदे हाज़िर हूं पर कल्ह माईअ अण ॾिठो सौदो कयो तूं राति ॾिसी आयो ही छा मिठा الذين يؤمنون بالغيب अल्लाह तो फरमाए मुत्तकी उहे आहिनि जेके अणॾिठी ॻाल्हि ते ईमान आणींदा आहिनि मां रब खे ॾिठो ई कोन अथनि मुस्तफ़ा चयो अथनि ख़ुदा किसको कहते थे क्या जानते थे तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद ॾिठो अथव ॻाल्हायो ॾिठो अथव जी तव्हां ॾिठो आहे त मूंखे ॿुधायो बेहद ॻाल्हि कबी हा मञूं था पिया अलाह जो कसम अहिड़ो ईमान कामिल आहे सची था चऊं मुंहिंजा मिठा ईअं कोन्हे को अञा पुण आहिनि कल युग अंदरि कापड़ी अदा देग टांडन में तैयार करे ईमान वारे जे हिन हथ ते रख ॿी हिन हथ ते रख चवीस त ख़ुदा बहन चवंदो हिकिड़ो आहे अल्लाह अकबर अदा तव्हां सां अंग्रेज़नि जी हुकूमत गुज़री आहे अजीब अजीब ॻाल्हियूं आहिनि ख़ुदा जे ॿारनि जूं अंग्रेज़ जेके आहिनि उहे चवंदा आहिनि टे अलाह आहिनि सम्झो था नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो पुटु आहे बीबी मरियम नऊज़ बिल्लाह उनजी 100 साल हुकूमत कई अथनि मिठा अंग्रेज़ निकिरी वियो जी मुस्लमान ईअं आहिनि ॿिए चयोसि त न मुस्लमान जेके आहिनि उहे ईमान वारा आहिनि ॿाहिरि निकिरी वियो माई हिकिड़ी वाण पई वठे वाण सॼी कुटे वरी वाण वठी इन खां बि ग़रीब त कहिड़ी हा घोड़े ते चढ़ियो पियो वञे माई जेका वाण पई वठे उनखे पुछई त माई केरु आहियो जी मुस्लमान जी ख़ुदा घणा आहिनि हिकिड़ो अंग्रेज टोपलो पियो आहे घोड़े ते चढ़ियो बीठो आहे मुंहिंजा मिठा बंदूक हथ में आहे माई खे चई दलील कहिड़ो आहे हेॾे ख़्याल कर हे नोड़ी आहे मां वटियां थी पई न केॾी महिल वेंदी हली आहे नुंहुं खे ॾियां वटे नोड़ी फिरी वेंदी पुट खे ॾियां वटे नोड़ी पर जे मां वटियां सॼी नोड़ी वठी वञा त हिकु हथो थींदो इन जे करे चवां थी त अलाह हिकिड़ो आहे छो कीअं इहे सिज ॾिस न ऊन्हारे में सदाईं पियो थो गर्मी करे सियारे में सदाईं पियो थो सीउ करे जे ॿियो अलाह हुजे हा त हिकिड़ो चवे हा त मां सियारो थो आणियां जनवरी में ॿियो चए त न हिन साल हुकूमत मटी आहे मां मई में थो आणियां मिठा अंदाज़ो कर वीचारड़ी अनपढ़ियल
मुझा मिठा औरत आ पर मुसलमान आ खुदा जो कसम उन अंग्रेज वडे पढ़ियल के भी इहो जवाब ॾिजी अला हे नोड़ी मां वटियां थी जे हिकिड़ो हथ आहे त हिकिड़ो बहन त ॿ टे मञंदा आहिनि न जे टे वटिन त टे हथ थी वेंदा हिन में इन मां मालूम थियो त अलाह हिकिड़ो आहे जो जहान हले थो पियो सबनि सालनि खां हलियो आहे सिज उभरे थो पियो चंड उभरे थो पियो सभु कुझु थिए थो पियो इन मां दलील आहे त रब करीम हिकिड़ो आहे अल्लाह मिठा हा दोस्तो यादि रखो तव्हां असांजो ईमान कामिल आहे कलमो पढ़ियो तो अल्लज़ीन युमिनून बिल गैब मुत्तकी जी पीरी सिफत आहे अड़िठी ॻाल्हि ते ईमान आणींदा आहिनि जेके मुंहिंजा मिठा परहेज़गार हूंदा आहिनि ॿियो अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून सोलो मुसलमान बी नमाज मिम्मा बियो मां अल्लाह जेको रिज़्क़ ॾिनो थमान मिम्मा उन्हें मां थोरो हिस्सो थोरो कॾहिं कॾहिं ज़िंदगी पंहिंजी सॼी पिया गुज़ारनि पर कॾहिं कॾहिं उन्हें मां अल्लाह जे नाले बि ॾींदा आहिनि ये सिफ़तूं आहिनि टे मुत्तकिन जो मुंहिंजा मिठा मां तव्हांखे अर्ज़ु कयो त तव्हां असां उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं जो मुस्तफ़ा खे तव्हां असां अब्बे खां वधी अम्मा खां खुदा जो कसम दुनिया में जेके तुंहिंजा मिट अज़ीज़ करीब आहिनि हड़नी खां प्यारो जेकॾहिं तूं उम्मती आहे कल में पढ़ण वारो त मुस्तफ़ा करीम जी ज़ात मौलाना जलालुद्दीन रूमी मां अर्ज़ कयो सूफ़िन जो सरदार छा था सूफ़िन जो अर्ज़ पे क्यों न था तो भिटाई साहब जी तारीख़ पढ़ अहवाल भिटाई जो पढ़ सिंधी अदबी बोर्ड वारनि छपियो आहे मुंहिंजा मिठा मिठाई भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह सफ़र में हज़र में अब सफ़र ते वञे त ॻोठ हुजे त हिकिड़ो क़ुरान करीम जो मौलाना रूमी जी कुरान केड़ो यो जो पियो आ भिटशाह ते ॾिठो थी न मुसलमान केॾो आहे खयूं थी पाण सां गॾु क़ुरान सफ़र ते निकितो ई तोखे त ऐबा न कीअं खणे मुंहिंजा मिठा तूं छा थो चवीं अदा जन अल्लाह खे यादि कयो जन ख़ुदा ताला जी ज़ात खे विझड़ो पहुता मुंहिंजा मिठा उन्हनि जी ज़िंदगी आहे त इहो क़ुरान पाक में साण मौलाना रूमी जी मसनवी में मौलाना जलालुद्दीन रूमी हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे तव्हांजे ऐं असांजे ऐं मुंहिंजे महबूब करीम जे प्यार ऐं मुहबत जी इहा ॿुधो पोइ मां जेका सवलड़ी हिकिड़ी नंढड़ी आहे मुंहिंजा मिठा सूरे मुबारक क़ुरान मां पढ़ी आहे पोइ उन जो तर्जुमो ॿुधायां तफ़सीर ॿुधायां शाल अल्लाह जी ज़ात हे मुंहिंजो चवणु पंहिंजी दरगाह में क़बूल फरमाए तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए त हिन घड़ीअ जे करे तव्हां असांजा ॿई जहान मोचार अदा मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में लिखियो आहे अल्लाह अकबर ये तो जिब्राइला वुर्द पेगा मज खुदा गुफ्त हक गोयद तुराए अहमदा गर कुनी खाबे तो अंदर नीम शब में कुनम बर उम्मताने तो गज़ब बीबी आयशा थी फरमाए तो महबूब जो वारो हो मुंह वटि छा सरकार जो हेॾे ख्याल कर सरकार जो हाँ 11 घर वारियूं आहिनि मुस्तफ़ा करीम खे घणियूं मुसलमान यादि त कर घणा पुट अदा टे पुट आहिनि मुस्तफ़ा करीम खे घणियूं नियाणियूं आहिनि महबूब खे 4 घणियूं फर्ज़ंद घणा घर वारियूं घणियूं 11
इहा ई त ॻाल्हि आहे न। मुस्तफा तो जहिड़ो न आहे, तूं चैन खां पंजी करी त ईमान ख़तम। छा त ईमान मुस्तफा करीम खे घर वारियूं यारनि ॿ मके पाक में विसाल करे वियूं। हुजूर खे बाक़ी 9 राणियूं पंहिंजूं मदीने पाक में हूं, पर मुंहिंजा मिठा हाय हाय सभिनी खां वधीक जेका ख़िदमत करण वारी मुंहिंजे महबूब करीम जी राणी आहे, उनजो नालो आयशा सिद्दीक़ हा। उहा तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी आहे। दादा कंहिंजी ॻाल्हायो न, ऐं ॾिनी महबूब खे कीअं आई ख़बर अथई? हा अदा अॼु बि अल्हम्दुलिल्लाह शादी थी आहे, उन न्याणियुनि वारनि खां पुछी ॾिस न। हा पोइ चए थो मुंहिंजो सौटु आहे न तॾहिं मिटी कयो, ॿियो चए मुंहिंजो भाउ आहे न मां तॾहिं ॾिनी। हा मुंहिंजो महबूब मस्जिद शरीफ़ में वेठो आहे, मस्जिद नबवी में साहबनि जो जमे गफ़ीर आहे। सरकार फरमायो अन उहिब्बु सलास, साहबो हर मुंहिंजी ज़िंदगी जो अमल लिखण वारो लिखी छॾियो अॼु। मुस्तफा मां ॿुधायां थो तव्हांखे त दुनिया में मूंखे 3 ॻाल्हियूं वणंदियूं। कंहिं फरमायो? साहबी आहे साईं। हुजूर फरमाईंदा त ॻीचीअ में कपिड़ो विझंदा, उथी बीहंदा हा। हज़रत अली समेत जेके मुस्तफा पंहिंजो भाउ चयो आहे, पर ख़ुदा जो कसम बाहूं ॿधी चवंदा फिदौक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, या रसूल असांजा अबू अमा तो था कुर्बान थियनि। छा त असांजो अबू अमा? आयशा सिद्दीक़ जवाब ॾिए त वीह जी हैदर करार ॾिए त अदा हेॾे ख़्याल कर मुंहिंजा दोस्त। हा साईं फरमायो मूंखे 3 ॻाल्हियूं वणंदियूं। साहब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असांजा माउ पीउ तव्हां जा कुर्बानी 3 ॿुधायो त सही। साईं फरमायो अतीब वन निसा। साईं फरमायो मूं महबूब खे वणंदी आहे ख़ुशबू। छा वणंदी आहे? हुजूर जी सुन्नत। अब कंहिंजी सुन्नत आहे? मुला घणा वरी कावड़िया था वतन जी सेंट हराम। हा न त नहण ॾियनि जेका मूंखे ॾेई वञो। मखदूम साहब ने जमायती बि हणनि असां बि हणूं, पोइ निभागा न हणंदा त छा कंदासीं? मिठा साईं फरमाए छा वणंदी आहे मूंखे? हा बिटाई साहब पहिरियों खईं थो अचे, चए त कीअं न वणे मुंहिंजे महबूब खे अहिड़ी ख़ुशबू जंहिं सैर सां साजन वियो से सैर सभु सरहा थी आहे। मुंहिंजे लेखे मुश्क ऐं ॼणो अतुर हारींदो वियो। मिठा सरकार फरमाए मूंखे वणंदी आहे ख़ुशबू। साहिब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां बि ख़ुशबू हणंदासीं वठंदासीं, ॿियो तव्हांखे छा वणंदो आहे? सरकार फरमाए वन निसा, मूंखे पंहिंजूं निकाह वारियूं घर वारियूं वणंदियूं। कहिड़ियूं? हा ईमान वारा हेॾे ॾिस, बाक़ी तोखे ख़ुदा इजाज़त ॾिनी आहे। इस्लाम वसी आहे। फरमायो मसना सुलात रुबा। मुंहिंजा मिठा हिकिड़ी कई थी नथी वणई त ॿी कर, पर कारो मुंहुं न कर। सुलात साईं फरमायो वरी ॿी बि नथी वणई त 3 कर, जिना न कर। अदा अंदाज़ो कर मुस्तफा हिननि खे पाक चयो आहे, हुननि खे हुजूर नापाक चयो आहे। आहिनि नापाक, अॼु तो वटि सुभाणे ॿिए सां आहिनि। साईं फरमाए मूंखे पाक पंहिंजूं निकाह वारियूं औरतूं वणंदियूं। अञा नथी वणे, अञा घुर्ज अथव, अञा कंहिं ते चओ उन सां बि निकाह कयो, चौथी पढ़ण जो। क़ुरान थो चए मिठा परावन नंगन खे न तकियो। युखरिबुल बिना। हुजूर फरमायो
इहा जेको इहो जेको अमल आहे ऐं इहो गुनाह जेको आहे इहा तव्हांजी पाण जेका तव्हांजी पाण आहे उहा बि पटे ॿाहिरि उछलाईंदी जीअं वण खे पाड़ो पटे ॿाहिरि उछला सुकी वेंदो न टार हूंदसि न टारियूं हूंदसि न सावक हूंदसि न ॿी का शइ हूंदसि हुज़ूर फरमायो इहा जेको फ़ैल आहे इहो मुंहिंजी उम्मत जेको इंसाननि जो फ़ैल आहे इहो उन्हनि खे ईअं करे छॾींदो जीअं वण पाड़ो पटिजी वञे ॿियो साईं फरमाए कुर्रत ऐनी बिस्सलात साईं फरमाए खुशबू मूंखे वणे बदन खे हण बदन जे राहत जे लाइ वणनि थियूं घर वारियूं पर मां मोहम्मद करीम जूं ॿई अखियूं ठरी थियूं पवनि जॾहिं मां निमाज़ पढ़ंदो आहियां सजदो ॾींदो मिठा अबू बकर सिद्दीक़ को थी अबू बकर सिद्दीक़ को थी बेटा अना उहिब्बु सलात या रसूल अल्लाह जे तो के टे गाली जोड़े तो मुखे भी टे थी वणे सरकार फरमायो अबू बकर अगर मुखो साहबन पूछो मां सभिनी के बुधायो हां तू भी बुधाए केड़ी थी वणे हे भी बुधन मां भी बुधा सिद्दीक़ अकबर उठी बीठो जिसे अन नजर फी वजह रसूल अल्लाह मां अबू बकर के गाल दुनिया में जा आखिरत में मुझा मिट सोहना जवानी में बुढ़ाइप में बाराइप में इहा वणंदी आहे त तुंहिंजो चेहरो हुजे अबू बकर जी निगाह हुजे दादा तुंहिंजो ऐं मूं अबू बकर जी जेकी उमिरि करण विया आहिनि न उनखां पुछ अबू बकर सिद्दीक़ जो दर रसूल जे दर जे साम्हूं बिल्कुल साम्हूं वेठो हूंदो त महबूब कहिड़ी मतिलबु निकिरे सरकार अंदर जो अबू बकर दर ते वेठो हूंदो ॿियो इनफाक माली अला रसूल अल्लाह ॿियो मुंहिंजी दिलि यादि चवे त जेका मिल्कियत आहे जेका उहा सभु मां तुंहिंजे मथां ख़र्च मिल्कियत तुंहिंजी जिते टी मुंहिंजी इहा ॻाल्हि सपून बिनती तहत रसूल अल्लाह मूंखे न्याणी आहे हिकिड़ी हुनजो आयशा सिद्दीक़ नालो आहे उमिरि बि अञा नंढी अथसि पर मां बि चवां त रसूल अल्लाह ख्याल कर कंहिंखे ॾियां हा हा सरकार फरमाए अबू बकर तुंहिंजी न्याणी जी उमिरि अञा घटि आहे इहो फ़ैसिलो पोइ कबो अञा अबू बकर सरकार चयो ऐं अबू बकर सिद्दीक़ जी अखियुनि में ॻोढ़ा आया दिलि में ग़म थियो हज़रत जिब्रील आयो चयो त सुहिणा रब थो चवे अबू बकर खे जवाब न ॾे हुअ ज़ौजतुक फ़ि दुनिया वल आख़िरा मां रब थो चवां त इहा तुंहिंजी घरवारी आहे हिन दुनिया में बि आख़िरत में उहा बीबी आयशा सिद्दीक़ जी फरमाए त महबूब जो वारो मूं वटि दादा सरकार जो वारो मां महबूब जे लाइ बिस्तरो सफ़ा नरम करे विछायो हुज़ूर खे जवन जी मानी वणंदी मां पचाए रखी हुज़ूर खे बकरी जो खीर वणंदो मां सवेल ई वरितो हो उनखे साफ़ करे खाणे सुठो करे रखियो महबूब ईंदो हा महबूब आयो ताम तनावल फरमायो हाय हाय मुंहिंजा मिठा असल में छा आहे ख़ुदा खे जॾहिं मुस्तफ़ा जे चेहरे जे ॾिसण जो शौक़ु थींदो हो न हज़रत जिब्रील खे मोकिलींदो हो पर हाय खुशतरा बाशद के सिर्रे दिल बरा गुफ्त आयत दर हदीसे दीगरा अल्लाह साईं जी ज़ात न्यापो त मोकिलींदो हो पर कंहिंजे मुंहिंजा मिठा हाय हाय कंहिंजे आवर में उम्मत जे आवर में रब करीम अञा न्यापो मोकिले अमादी फरमाए मुंहिंजो महबूब करीम बिस्तरे ते लेटियो ताम तनावल फरमायो मां साईं खे ज़ोर ॾिना मां चयो अॼु मां पंहिंजे महबूब खे आराम करायां अञा महबूब जी अख सां लॻी त थधी हवा हलण शुरू थी वई जिब्रील पंहिंजा पर हया मूंखे सरकार फरमायो आयशा पर्दो करे वे शायदि जिब्रील आयो आहे केरु आयो आहे
हाँ साइंस जी फरमाए तो जिब्रील आयो और वो चई मौलाना रूमी उनके नज़्म में बयान कयो ये तो जिब्राइला वरद पैगाम खुदा गुफ्ते हक गोयद तुराए अहमदा हजरत जिब्रील पैगाम दो जे तो ओ मुंजा हबीब अहमद छो तो मुस्तफा जो दुनिया में नालो मुहम्मदा आसमानन में अहमदा दर्शत महमूदा आसमान वारा मुस्तफा करीम के अहमद चवंदा है जे तो सोहना आसमानी बोलिया मुंजा मिठा जिब्रील तो जे सोहना अहमद रब तो फरमाए त घर कोनी खाबे तो अंदर नीम शब में कोनम पर उम्मताने तो गजब मुंजा सोहना तुम अधरात जो मदीने में जे करे निंद्र आराम सा कंदे त मां भी तुझे उम्मत के अजाब कंदुस बस साइंस जी फरमाए जिब्रील पैगाम दिनो बस मां आया तो मुस्तफा दादा महबूब निकरी गयो अदा पैगाम हाँ साल तो बताया ना वैसे के जो पैगाम मिले तो राज मंदिर में है वो तो बंद के मुस्तफा जे चेहरे जे ॾिसण जो शौक़ पर पैगाम कंहिंजे लाइ उम्मत जे लाइ साईं जी बताओ आयो मुंहिंजा मिठा अल्लाह अकबर जेको अर्श ते अचे ऐं वञे अर्श ते अचे ऐं वञे उन जे लाइ इहो पहाड़ त को देर ई कान हुई पर उन गार सजदह में जेके विया आहिनि ज़ियारत करण मां ज़ियारत करे आयो हा उन पहाड़ वारी गार में मुंहिंजे महबूब करीम वञी रब खे सजदो करे दादा छा फरमाया हाँ सजदो हाँ कहिड़ो बि क़ाबिल हुजे न रब खुदा जो कसम तूं रुगो सजदो अची कर न जंहिंमहिल नक ऐं नेरड़ो रखंदो आहे न ऐं चवंदो आहे सुभान रब्बी अल आला अलाह से मलाइकनि खे चवंदो आहे मलाइका मुंहिंजो मानो सच थो चए मां हिन जो रब हे मुंहिंजो बानो आहे हे मुंहिंजो मां हिन जो रब आहियां हा साईं विया तू सुभान रब्बी अल आला पढ़ंदो आहे हुज़ूर सजदो करे चवंदा अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती मौला मुंहिंजी उम्मत मौला मुंहिंजी उम्मत खे मौला मुंहिंजी उम्मत खे सुबुह थियो बिलाल बांग चई तकबीर चई अदा जिंदगी से मरना हज़रत बिलाल हाँ अदा हे पढ़ियल अणपढ़ियल जेके आहिनि पढ़ियल अणपढ़ियल चवंदासीं तव्हां सलातो सलाम था पढ़ो बांग सवंग में हज़रत बिलाल पढ़ंदो मां चवंदो आहियां पंहिंजी संगत खे पुछो अंधा बिलाल तकबीर चवंदो कीअं छा त बिलाल तकबीर हाँ साहब सुबुह जो कंदा बिलाल कीअं तकबीर कंदा साहब वेठा हूंदा चवंदो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह महबूब ने करंदा हय्या अलस सलाह चवंदा साईं दरवाज़े अल्लाह तुंहिंजो मदीनो ॾेखारे बेटा सरकार दरवाज़ो खोलींदा साईं फरमाईंदा न उथो हता रहे तुम वेठा हुजे मां विहारींदा चवंदा आहिनि हय्या अलस सलाह
फरमाए साहब के न सदा के बिलाल के हैया अल सलाह के मां निकरा वो सदा कयो असल में तकबीर जेका है हैया अल सलाह हैया अल फलाह हुजूर जो इस्तकबाल आहे पर जो हुजूर न निकरंदा त बिलाल उते न बीहंदो अदा मेरा मजे पोइ न बीहंदो तारीख़ डुक भरी गई डुक भरे हुजूर जी उते वञी चवंदो कद क़ामत सलात या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हल बिलाल हुयो दरवाज़े कायमा अंदरों बीबी आयशा जो बिलाल तू हींअर चवण आयो आ मुस्तफ़ा अध रात निकिरी वियो आहे हींअर चवण आयो हुजूर खे असाब सुबह जे थले ते ॻोल्हियो त मथां मिस्किन सां वेठो हुजे पुछा कयो हज़रत अली जे घर त महबूब एॾे त कोन्हे पंहिंजे लखते जिगर ख़ातून जन्न वटि त कोन्हे हुजूर खे हुन कुंड में जाचऊं हुन कुंड में जाचऊं सिजो भरण वारो हो सहाबन बिना जमात जी नमाज पढ़ी मिठा छो मुस्तफा जे ॻोल्हण में ख़बर न पई निकिरी विया हेॾे ॻोल्हियूं टे ॾींहं गुज़री विया टे ॾींहं अरे तू आंगुर खणी बीठो आहीं साहबन ते चढ़िया भंग जो प्यालो पी चवीं थो त साहबी जेके आहे उहे अहल बैतन जा न मुस्तफा जा सजण कोन अरे तू टे ॾींहं मानी त न खा हुजूर जे करे टे ॾींहं मानी न खाधी साहबन जे ॿारनि खीर न पीतो 3 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि निकिरी विया इन गार सजदा वारे पासे छो त विच ते वॾो जबल हो मुंहिंजा मिठा अल्लाह अकबर हाय हाय परते निकिरी विया हज़रत अबू बकर अॻियों आहे साहबी पोयों आहिनि ॾिसनि था त हाओ पहाड़ी आहे हिकिड़ी वॾी मींहुं उठल आहे उते गाह फुटो आहे धनार हिकिड़ो बीठो आहे धण कायूं बीठो आहे उन खां हज़रत अबू बकर पुछे थो मौलाना रूमी उनखे पंहिंजे नज़्म में मसनवी शरीफ़ में बयानु कयो आहे जेको सूफ़िन जो सरदार आहे पुछेसि थो ऐ शबा हाले शबाने मां बिगो खाक बरसर रेख ते मज जुस्तजो धनार खे चयो थो धनार तू बकरिन जो धनार आ पर असां हिन उम्मत जे धनार जी ख़बर अथई लंघंदे फिरंदे मोटंदे ॾिठी को असांजो महबूब बोला रूमी तो फरमाए तो धनार चयो गुफ्ते चौबा मरमरा मालूम नेस्त बल मोहम्मद रान में दानम की कीद धनार चयो मूंखे ख़बर ई कान्हे का तव्हां धण जे धणीअ जी ख़बर ई मूंखे कान्हे का पर इहो नालो जेको मुबारक था वठो अरब में ई अॻे कोन्हे को इहो मुहम्मद जंहिंजे नाले वठण सां ॿई कावड़ियल चप हिक ॿिए खे चुमियूं ॾेई था वठनि इहो नालो ई मूं ॿुधो आहे तव्हां ॿुधायो आहे मूंखे त वणे थो मां हर हर वेठो थो चवां मुहम्मद मुहम्मद मां अॼु नालो ॿुधो आहे जंहिंजो नालो ई एॾो भलो आहे उहो जवान कहिड़ो हूंदो पर मूंखे उन जी ख़बर कान्हे का हुननि चयोसि भला को ईंदे वेंदे को ॾिठो तो चीन मीकाल का बि कान्हे का पर हिकिड़ी मूंखे ख़बर आहे जे चओ त ॿुधायां कि तुल्ले के शख्स बाशद अंदर तीर गौर में को नद फरियाद हा लैलो नहार मां चोटीअ ते बीठो आहियां या अंदर जेका जबल जी गार चुर आहे इन में हिकिड़ो माण्हू आयो आहे 3 ॾींहं थिया अथसि रोए थो पियो जानवर अज गिरिया करदन खस्त अंदो अज चेरा करदन दहन हा बस्तंदो हे मुंहिंजूं रिढूं आहिनि हे मुंहिंजा घटा आहिनि हे मुंहिंजूं बकरियूं आहिनि हे 3 ॾींहं हुआ हेॾो जबल वसियो पियो आहे हे मां काहे ईंदो हा इहे नथा खाइनि गाह नथा पियनि पाणी मां काहे थो अचां त गार ॾे मोह कयूं हे बि पिया था रोअनि चरण का चप बंद करे छॾिया अथनि
ब्राह्मण खे त ख़बर ही जानवर खाइण जे लाइ रहंदा, जानवर कंहिंजे लाइ न खाईंदा। उन समझी विया आहे महबूब, पर पुछा त कयूंसि जे असां चयो त भला ठीकु आहे, असां समझी वियासीं, इन शख़्स ॾे वञूं था, इन गार ॾे वञूं था, पुछा था कयूं, पर यार अरब नेठि अरबी सम्झंदो हूंदे, चवे छा थो चे तुम में कुनद दर गिरी आहे हर साअती उम्मती हा उम्मती हा उम्मती। आवाज पियो थो अचे, मां बि हिते ॿुधां थो पियो, बकरियूं ॿुधनि थियूं, न खाइनि थियूं, न पीअनि थियूं, पर चवे थो पियो त अल्लाहुम्मा अग़फिर लि उम्मती, मौला मुंहिंजी उम्मत बख़्श, मौला मुंहिंजी। अदा हेॾे ख़्यालु कर, मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ गारनि जे रोए, हाणे तूं वरी पंहिंजे ख़ुशीअ जे मौक़े ते राग कराई। मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ 3 रातियूं 3 ॾींहं रोए। मुसलमान शादी जंहिंजो नालो आहे उहा इहा अथई, जंहिंमें अलाह अलाह जो रसूल राज़ी हुजे, दादा ख़ुदा ऐं ख़ुदा जो साहबा विया, मथो वञी महबूब जे बीठा। अबू बकर चयो सुहिणा, अॼु ॾींहं ताईं जेके नेकियूं कयूं सभु तुंहिंजे उम्मत खे ॾिननि, मथो मुबारक मथे खणण तूं असांजो महबूब आहे। 3 ॾींहं थी विया आहिनि सुहिणा, हज़रत उमर आयो सुहिणा, जेके जिहाद कयमि, काफ़र मारियमि, ईरान इराक शाम फतह कयमि, सभु तुंहिंजे उम्मत खे ॾिनमि। हज़रत उस्मान आयो सुहिणा, क़ुरान लिखियुमि, गॾु कयुमि, राति जो पढ़ियुमि, रोज़ानो ख़त्मो पढ़ियुमि, सभु तुंहिंजे उम्मत खे ॾिनमि, मथो मुबारक मथे खण। हज़रत अली आयो सुहिणा, तो मूंखे जाॾे मोकिलियो, मां जेके जंगियूं कयूं सभु तुंहिंजे उम्मत खे ॾिनमि। अल्लाह अदा साहबा रोन पिया वेठा, ख़ुदा खे मक़बूल हा। जिबरील आयो, ये सोना अल्लाह तो चए ये आया आहिनि सभु, हाणे तूं मथो मुबारक मथे खण। पर फरमाईंदा मन न बरदारम सरे ख़ुद या इला तान बख़्शी उम्मतान मरा गुना। मां सुतो पियो त जिबरील पैगाम खणी आयो, मां तुंहिंजे उम्मत ते अज़ाब कंदुसि, तूं निंड कंदे, हाणे लिखी ॾे त मुंहिंजी उम्मत बख़्शींदे। छा सभु मुंहिंजी उम्मत बख़्शींदे, पोइ मां मथो मुबारक अदा क़ुरान नाज़िल थियो, वला सौफ युतीका रब्बुका फतरदा। अल्लाह फरमाए थो सुहिणा, मां क़यामत जे ॾींहुं बख़्शींदो वेंदुसि, तुंहिंजा उम्मती बख़्शींदो वेंदुसि। युतीका रब्बुका, तोखे ॾींदो तुंहिंजो रब इज़्न शफ़ाअत जो, शफ़ाअत तोखे ॾींदो, उन जी इजाज़त तोखे ॾींदो तुंहिंजे उम्मत जे मामले में। वला सौफ युतीका रब्बुका फतरदा, जॾहिं तूं राज़ी थींदे मां रब पोइ बस कंदुसि। जॾहिं तूं राज़ी महबूब थींदे, अदा ख़ुदा तुंहिंजी शफ़ाअत जो इज़्न मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब खां मुंहिंजा मिठा अद में मुंहिंजा मिठा वाइदो वरितो आहे। पर मां तोखां पुछां थो, जेको 3 ॾींहं गारुनि में रोए, अड़े अबो रोअंदो कंहिंजो अॼु? अमड़ एतिरी रोअंदी, मिट रोअंदी न? मुंहिंजा मिठा जेको तुंहिंजे लाइ गारुनि में रोअंदो वियो, अॼु मुंहिंजा मिठा 1500 सालनि खां पोइ ख़ुदा जे करे औलाद ॾिनो थी त मुस्तफ़ा जे सदके ॾिनो थी, ख़ुदा इज़त ॾिनी थी त मुस्तफ़ा जे सदके ॾिनी थी, ख़ुदा इहो ईमान ॾिनो अथई मुस्तफ़ा जे सदके ॾिनो अथई। सियाणा त तोखां वाणिया आहिनि, पर कंहिंजे करे मिले थी। अदा हाय अल्लाह से इने करे कुरान करीम में फरमायो, इन्ना आतैना कल कौसर। अदा ॿुधंदा न दिया है, सॼे कुरान में नंढे में सूरत ई आहे। हा सफ़ा जेके हूंदा आहिनि न सुस्त जमायती, त बि इहा यादि करे वेंदा निमाज़ में पढ़ण जे लाइ। अब बराबरि सम्झो अथई त ख़ुदा चयो छा आहे मुंहिंजे हबीब खे।
इन्ना आतैना कल कौसर। इन्ना अल्लाह फरमाए तो बेशक असां आतैना का दिनो आ महबूब तोखे अल कौसर। तोखे दिनो आवाज मक्खी दिनो तवा के दिनो ना सुना तोखे दिनो आ बियन नबियन के बिना दिनो न आदम के दिनो न शीस के दिनो न नूह अलैहिस्सलाम के दिनो न इब्राहिम अलैहिस्सलाम के दिनो न मूसा कलीमुल्लाह के दिनो न ईसा रूहुल्लाह के दिनो न को दाऊद खलीफतुल्लाह के दिनो के कोन दिनो में सरदार हसीनन जो यूसुफ हो उन्हें के नजम आते ना क मुझा महबूब मा तोखे दिनो अल कौसर। कौसर जो टे माना हुए ना जेके मुहक्किकीन किराम लिखियो तफसीर जन लिखिया कुरान पाक जा हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास का वठी हिन दौर ताईं जन जन जेकी कुछ लिखियो आ अदा अज दी ताईं तुझे पाड़े जे आलिम मौलाना मोहम्मद इदरीस साहब लिखियो आ बियन लिखिया है कुरान पाक जा तफसीर मुझा मिठा चवन था इन्ना आतैना कल कौसर। अल्लाह फरमाए तो महबूब असा तो के हौज कौसर दिनो ये धड़का जेके बुधी थो पियो अल क़ारिअतु मल क़ारिअह वमा अदराक मल क़ारिअह यौम यकूनु अन्नास कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल इहनिल मनफूश। अल्लाह तो फरमाए सुना क़यामत जो बयान त इन्हनि खे ॿुधाए बहु फरमाए अल्लाह मूंखे कौसर जो हौज़ अता कंदो क़यामत जे ॾींहुं मां हुनजे पॻ ते रसूलुल्लाह वेठो हूंदुसि मुंहिंजो उम्मती अञा रड़ कंदो त उञ मां उनखे पाणी पीआरींदुसि। छा आहे कौसर नबीअ बि मुखों वठंदा नबीअ बि सिद्दीक़ मुखों वठंदा शहीद मुखों वठंदा मुंहिंजा निमाणा उम्मती मुखों वठंदा पर जे हिकिड़ो ढुक पीतो न मुंहिंजे उन हौज़ वारे पाणीअ मां ला नज़्म बादहू अबदा क़यामत जो सॼो मुंहिंजा मिठा वक़्तु जेको 50,000 वरह जो ॾींहुं थींदो वरी न उनखे उञ लॻंदी न उस लॻंदी। अल्लाह फरमाए तो इन्ना आतैना कल कौसर। कौसर जी माना है घणी उम्मत। हाँ कौसर जी माना चाहे अदा कुरान समझो न पढ़ंदा तो रोज आयो। हाँ अल्लाह फरमाए तो महबूबा मां तो घणी उम्मत ॾिनी आहे। ये मके जा काफर तो के अब तरदा चवन